पाक अफगान सरहद वेझो ज़ौब में सिक्योरिटी फोर्सेस जो क्लियरेंस ऑपरेशन भारतीय हिमायत याफ़्ता वधीक 14 ख़ारिजी मार्च विया। मार्चवल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार गोला बारूद बरामद कया विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस तरफ़ां 7 ऐं 8 अगस्त ते ज़िले ज़ौब जे इलाइक़े संबाज़ा में कामयाब कार्रवाइनि जे नतीजे में 33 ख़ारिजी मार्च विया हुआ। 2 ॾींहनि दौरान मार्चवलनि जो अंग 47 थी वियो। पाक फ़ौज जा जवान मुल्क जी सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ पुरअज़्म आहिनि। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी रावलपिंडी मेडिकल यूनिवर्सिटी में शागिर्दनि सां ख़ुसूसी गॾिजाणी। ISPR मूजिब उन मौक़े ते सवाल जवाबनि जो ख़ुसूसी सेशन भी मुनक़िद कयो वियो, जंहिं में शागिर्दनि सेशन जी भरपूर पज़ीराई कई ऐं क़ौमी जज़्बे जो भरपूर इज़हार कयो। शागिर्दनि पाक फ़ौज सां यकजहती जो ऐलान कंदे चयो त अहिड़ा मौक़िया वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि, जिन जे ज़रिए नौजवान नस्ल खे मुल्की दिफ़ा ऐं पाक फ़ौज सां ॻंढे सघिजे। पाकिस्तान ख़िलाफ़ उथंदड़ हर मेरीअ खे ख़िलाफ़ असां पंहिंजी फ़ौज सां गॾु आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ग़ज़ा ते नाजाइज़ कंट्रोल जे इसराइली मंसूबे वारे फ़ैसिले जी मज़म्मत के बयान में वज़ीर आज़म चयो त इसराइली काबीना जो मंसूबो फ़लस्तीनियुनि ख़िलाफ़ जंग में ख़तरनाक इज़ाफ़े जे बराबरि आहे। ग़ज़ा में फ़ौजी कार्रवाइनि जी वाद पहिरियां खां मौजूद इंसानी बहरान खे वधीक बिगाड़े छॾींदी। इसराइल काबीना जो फ़ैसिलो ख़िते में अमन जे कंहिं बि इम्कान खे ख़तमु करे छॾींदो। 9 मई जे शहीदनि जी मज़ारुनि जी बेहुरमती कई वई। 9 मई साने जे ज़िम्मेवारनि खे ज़रूर सज़ाऊं मिलणु घुरिजनि। जेके माण्हू चवंदा हुआ एनआरओ न ॾींदासीं, अॼु पाण एनआरओ घुरी रहिया आहिनि। जेको केपी में अमुन आणींदो उन सां गॾु हूंदासीं। ख़दशो आहे ख़ैबर पख्तूनख्वा में PTI पाण ई वॾे वज़ीर ते बेतमादी जो इज़हार कंदी। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडे जो भिटशाह में लाखिणी लतीफ़ जे ओर्स तक़रीबुनि जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में अमुन ऐं भाईचारे जो पैगाम आहे, जंहिं ते ख़ासि करे केपी में अमल करण जी ज़रूरत आहे। अजरक असांजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त आहे। अजरक ते तनक़ीद कंदड़ MK अंबानी जी बाक़ियात आहिनि। सिंधियुनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि में को बि फ़र्क़ु न आहे। आफ़ाक़ अल्ताफ़ माइंडसेट नफ़रत पखियणु चाहे थो। सिंध जे सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जूं भिटशाह में लाखिणी लतीफ़ जे उर्स तक़रीबुनि जो इफ़्तिताह करण बाद केपी जे गवर्नर सां गॾु मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी वसीले अमुन भाईचारे मोहबत जो पैगाम ॾिनो। पाक फ़ौज असांजो गार्ड फ़ख्र सां ऊचो कयो। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 282 उर्स जूं तक़रीबूं भिटशाह में शुरू थी वयूं। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी मज़ार ते चादर चाढ़े उर्स तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। सिंध जो सक़ाफ़त वारो वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह बि मौजूदु। उर्स जे 3 ॾिहाड़नि ते अदबी कॉन्फ्रेंसूं, मुशाइरे, सूफ़ियाणी महफ़िलूं थींदियूं। मेले में शिरकत कंदड़ अक़ीदतमंदनि लाइ मेडिकल कैंपूं ऐं पीअण जे पाणी समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जो बंदोबस्तु। मुल्क जे कुंड कुर्श खां ईंदड़ पांधीड़नि लाइ आराम गाहूं पिणु तयार। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं सिंध जे सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह पारां भिटशाह में लाखिणी लतीफ़ जे उर्स जे मौक़े ते सक़ाफ़ती ॻोठ जो इफ़्तिताह। ज़ुल्फ़िकार अली शाह केपी जे गवर्नर खे सिंधी टोपी, लुंगी ऐं ॿियनि तोहफ़नि सां नवाज़ियो। केपी जे गवर्नर सक़ाफ़ती ॻोठ में स्टॉलनि जो दौरो करे सिंध जी सक़ाफ़त ऐं महनत जी वाखाण कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 282 उर्स ते पैगाम। संदसि चवणु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ऐं हिकमत इंसानियत लाइ मछले राह आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मोहब्बत, अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो। शाह जे रिसाले जा 30 सुर मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि था। शाह लतीफ़ 300 साल पहिरियां औरत जी ख़ुदमुख़्तियारी ऐं बाख्तियार बणण जो पैगाम ॾिनो हो। PP जे मंशूर में औरत जी ख़ुदमुख़्तियारी शामिल आहे। जश्न आज़ादी मौरका हक़ जे हवाले सां तक़रीबुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची एक्सपो सेंटर में अॼु शानदार ऐं तारीख़ी मुशाइरो थी रहियो आहे। शहरियुनि खे दावत ॾिजे थी त शाम जो एक्सपो सेंटर अचनि। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद जे राणी बाग में शानदार प्रोग्राम थियो। लखे माण्हुनि जी मौजूदगी ऐं दाख़िला मुफ़्त हुजण ते थोरी घणी बद इंतज़ामी थींदी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जी रज़ा हारून ऐं वकार मेहदी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। रज़ा हारून चयो त जश्न आज़ादी हर साल मल्हाईंदा आहियूं, पर हिन साल मौरका हक़ जे उनवान सां मल्हाए रहिया आहियूं। मौरका हक़ जे उनवान सां जश्न आज़ादी मल्हाए पाक फ़ौज खे ख़राज तहसीन पेश करणु चाहियूं था। मौरका हक़ में पाक फ़ौज भारत ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी हासिल कई। खैरपुर में 11हों आलमी खजूर फेस्टिवल शुरू थी वियो। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं कमिश्नर सखर खजूर फेस्टिवल जो इफ़्तिताह कयो। खजूर फेस्टिवल में खजनि जे 160 खां वधीक क़िस्मनि जा स्टॉल लॻाया विया। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह खजूर फेस्टिवल में मुख़्तलिफ़ स्टॉलनि जो दौरो कयो। DG रेंजर्स सिंध जो साइट एसोसिएशन ऑफ इंडस्ट्री कराची जो दौरो। रेंजर्स तर्जमान मूजिब DG रेंजर्स मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ साइट एसोसिएशन मेंबरनि सां मुलाक़ात कई। मेंबरनि बुनियादुल मरसूस में शानदार फतह ते समूरे दिफ़ाई ऐं सिक्योरिटी इदारनि खे वाधायूं ॾिनियूं।
मेंबरनि पाईदार अमन में कानून लागू कंदड़ इदारनि जे किरदार ऐं शहीदनि जी कुर्बानीनि ते ख़राज तहसीन पेश कयो। डीजी रेंजर्स चयो त कराची पाकिस्तान जो मुआशी हब आहे ऐं वापारी बिरादरी जो मुल्की तरक्की में अहम किरदार आहे। कराची में सिक्योरिटी खे असराइतो बणाइण रेंजर्स जी पहिरीं तरजीह आहे। सनतकारनि ऐं कारोबारी माण्हुनि खे बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे कारोबारी सरगर्मियूं जारी रखणु घुरिजनि। डीजी रेंजर्स बिज़नेस कम्युनिटी जे मुख़्तलिफ़ ख़दशनि खे हंगामी बुनियादनि ते हल करण जी हिदायत कई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप 15 अगस्त ते रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात जो ऐलान करे छॾियो। ट्रंप जो चवणु आहे त रूसी सदर सां मुलाक़ात 15 अगस्त ते अलास्का में थींदी। अमरीकी अख़बार मूजिबि सदर पुतिन अमरीका खे चयो आहे त ओभर यूक्रेन जे बदिले हू जंग ख़तमु कंदा। ट्रंप जो चवणु आहे त असां कुझु इलाइक़ा वापसि वठण, कुझु तब्दील करण जो रस्तो ॾिसी रहिया आहियूं। हैदराबाद शहर में काल्ह सिंध हुकूमत आरिफ हबीब ग्रुप पारां जश्न आज़ादी जे हवाले सां शानदार ऐं तारीख़ी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। असां सकाफ़त खाते आरिफ हबीब ग्रुप ऐं आर्ट्स काउंसिल खे कामयाब प्रोग्राम मुनक़िद करण ते वाधायूं ॾियूं था। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमन जो बयानु संदसि चवणु आहे त अॼु एक्सपो सेंटर कराची में पाकिस्तान जो वॾो मुशाइरो मुनक़िद कयो वेंदो। सिंध हुकूमत पारां सुभाणे सखर में बि हिकु तारीख़ी प्रोग्राम मुनक़िद कयो वेंदो। उत्तर सिंध जे इलाइक़नि में अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणाइण लाइ हिकमत अमली जोड़ी वई आहे। शहरियुनि जे जान माल जी हिफ़ाज़त हुकूमत जो फ़र्ज़ आहे। कंहिं बि ॾोहारी खे माफ़ न कयो वेंदो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजारजू मेहराबपुर में हलाल पब्लिक स्कूल जी निगरानी हेठि हलंदड़ JCT स्कूल जे नए इमारत जो इफ़्तिताह करण बाबति मीडिया सां ॻाल्हियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु ॿियो अमन मुआहिदो कराए छॾियो। आज़रबाईजान ऐं आर्मीनिया विच में मुकमल जंगबंदी मुआहिदे ते सहियूं करायूं। अमरीकी सदर आज़रबाईजान ऐं आर्मीनिया जे सरबराहनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त ॿई मुल्क वापार ऐं मईशत खे तरजीह ॾींदा। तवानाई वापार ऐं टेक्नोलॉजी में ॿिन्ही मुल्कनि सां ॿितरफ़ो मुआहिदो थींदो। असां जंग नथा चाहियूं, अमन वापार चाहियूं था। रूस सां डील आख़िरी मरहले में आहे।